अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। दोस्तों अॼोकी इन वीडियोज़ में असां तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं सैयद निसार शाह ज़हर ज़िंदगी ड्रामे जी शूटिंग दौरान गारियूं ॾेई रहियो आहे। उहो कीअं ॾेई रहियो आहे ऐं छो ॾेई रहियो आहे, इहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॾेखारण वारा आहियूं। तमामु बहितरीनु वीडियो आहे। हिन वीडियो खे तव्हां पूरो ज़रूरु ॾिसंदा। ऐं वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां असां तव्हांखे हिकिड़ो नंढो रिक्वेस्ट कंदासीं, जेकर अञा ताईं बि असांजी हिन वीडियो खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वेठा मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त हलूं था उन सैयद निसार शाह जे वीडियो जे तरफ़ ऐं ॾिसूं था उहो वीडियो। अरे उनजी गुईअ में मिर्च विझंदुसि, मरे त मुहर ते चढ़े। दोस्तों यकीनन इहो वीडियो तव्हां ॾिठो हूंदो। इन ई वीडियो में सैयद निसार शाह छो गारियूं ॾेई रहियो आहे ऐं इन ई गारियुनि जी वजह छा आहे, इहो असांखे तव्हां हिन वीडियो जे हेठां कमेंट्स करे लाज़मी ॿुधाईंदा ऐं असांखे तव्हांजी उन ई कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो।